वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तन्किहुल मुशरिकाति हत्ता युमिन्ना वला अमतुम मुमिनतुन खैरुम मिन मुशरिकतिन वलौ अअजबतकुम वला तुनकिहुल मुशरिकीन हत्ता युमिनू वला अब्दुम मुमिनुन खैरुम मिन मुशरिकिन वलौ अअजबकुम उलाइका यदऊना इलन नार वल्लाहु यदऊ इलल जन्नति वल मग़फ़िरति बिइज़्निहि व युबय्यिनु आयातिहि लिन्नासि लअल्लहुम यतज़क्करून। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुल नबीयुल करीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त मुशरिका औरतुनि सां तव्हां निकाह न कयो तव्हांजो उहे ईमान आणे। बानी मोमिनियाणी भली आहे आज़ाद मुशरिका औरत खां उन जो अजब में विझे तव्हांखे उनजो हुस्न, उनजो जमाल, उनजो नसब, उनजो माल। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात मुसलमाननि खे मोमिननि खे इरशाद थो फरमाए त तव्हां जॾहिं निकाह कयो त इन बुनियाद ते कयो उनजे ईमान खे ॾिसी करे कयो। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो पाण त हर इंसान निकाह करे थो पियो, पर मोमिन जॾहिं निकाह करे त औरतुनि जे अंदरि 4 हूंदियूं आहिनि निशानियूं। हिकिड़ा इन करे निकाह कंदा आहिनि हुस्न ऐं जमाल जे करे त सुहिणी आहे, हसीन आहे। औरत में हुस्न बि हूंदो, जमाल बि हूंदो। ॿियो हसब ऐं नसब जे एतबार सां त ख़ानदानी औरत आहे। ॿियो माल जे लिहाज़ सां त मालदार औरत आहे, पैसे वारी आहे, शादी थींदी त ॾाढो घर सुठो गुज़रंदो। ऐं चोथों आहे दीन जे लिहाज़ सां। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमायो त तव्हां जॾहिं बि निकाह कयो त तव्हां दीन जे लिहाज़ सां उन सां निकाह कयो त छा उहा औरत केतिरी दीनदार आहे, केतिरी परहेज़गार आहे। पाण फरमायो त ख़ैरुम मिन मताइ दुनिया अल मरअतु सालिहत। दुनिया जी ज़ीस्त जे अंदरि, दुनिया जी ज़िंदगी जे अंदरि, दुनिया जे सामान जे अंदरि भले में भलो जेको सामान आहे उहा सालिह औरत आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमाए। हिन जे शान नुज़ूल जे अंदरि 2 सहाबनि जो वाक़ियो अचे थो पियो। हिकिड़ो मुस्नद इमाम आज़म में आहे, ॿियो बुख़ारी शरीफ़ में बि आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको सहाबी आहे जंहिंजो नालो आहे हज़रत अब्दुल्लाह बिन रवाह, उन वटि हिकिड़ी बानी हुई सियाह फाम यानी कारे नस्ल वारा माण्हू जी सिधी जेके चइजे पर तमामु कारी हुई। पोइ उहो मालदार हो, पाण साहबी सॻुरो, हुन वटि ॿकरियूं बि हुयूं। पोइ उन बानी खे हिकिड़ी ड्यूटी हुनखे लॻाई हुई त मुंहिंजी ॿकरियुनि मां हीअ जेका हिकिड़ी ॿकरी आहे ॾाढी प्यारी ॿकरी आहे मुंहिंजी, हिनखे चारजां बि पई, हिन जी संभाल बि कजां, पर हिन ॿकरी जी जेका सो तोखे वधि में वधि पारत आहे। हीअ ॿकरी जेका आहे न हीअ मूंखे ॾाढी पसंदि आहे। अहिड़ो उन औरत खां को क़ज़ा थी वई, बघिड़ आयो हुन ॿकरी खे खाई छॾियो। हज़रत अब्दुल्लाह बिन रवाह रज़ियल्लाहु ताला जॾहिं घर में आयो ॾिठी उहा ॿकरी आई कोन, पुछा की काॾे वई ॿकरी मुंहिंजी? साईं मूंखां ग़फ़लत थी वई, मां मुंहिंजी मशगूलियत में रहिजी वियुसि, बघिड़ हुनखे मारियो। गुस्से में अची हुनजे मुंहं ते हिकिड़ो चंबो वहाए कढियो हुन औरत खे। बानी त हुई, सियाह फाम बि हुई, पर पोइ हुन पछतायो। इहो बि ईमान जी निशानी आहे। ग़लति कमु करे पछताइणु इहो मोमिन जो शान आहे त मां ग़लति कयो आहे, सही न कयो आहे। पोइ इहो मसइलो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में खणी वियो। ऐं हिकु त बानी आहे ख़सीस आहे, बानी जेका ज़र ख़रीदा हुनजी ममलूक निकिती आहे, हुनखे चंबो हुयमि त छा थी वियो। वरी इहो कहिड़ी औकात हुई, वरी सोचे पियो त मां सहाबी रसूल आहियां, मुंहिंजे मथां हक़ु आहे दीन जो, त मां को बि कमु कयां अलाह जे ऐं अलाह जे रसूल जे हुकुम खां सवाइ छो कयां। इहा ॻाल्हि मशहूरु थी वई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में आयो, जे साईं बानी आहे मुंहिंजी,
ग़लती कई, ग़लती करे त पोइ सज़ा त उनखे मिलणु घुरिजे न। मां जेतिरी पार त कई मां मुंहिंजी ॿकरी जो ख़्यालु न कई, ॿकरी जेका सो मुंहिंजी ज़ाया करे छॾी। ऐं ॿिए नंबर में साईं दीन मां बि न ॼाणे, हुनखे कुझु दीन जी ख़बर ई न आहे दीन छा कजे। हज़रत इमाम आज़म जे हदीस मुबारक में खे आणे थो पियो, नबी करीम सलाह हुन औरत खे घुराए, सियाफ़ा में कारी औरत खे घुराई ऐं उनखां पुछा की त तोखे रब जी मार्फत आहे, अलाह खे सुञाणी थी? त अलाह आहे। हुन औरत आसमान जे मोकिलियो, आसमान जे मोकिली वाकई अलाह आहे, अलाह। ऐं हज़रत अब्दुल्ला बिन रवा इहो बि चवंदो साईं हीअ रमज़ान जा रोज़ा बि रखंदी आहे। पाण त पोइ हीअ त मोमिन आहे, अलाह खे बि सुञाणे थी, रमज़ान जा रोज़ा बि रखे थी, हीअ त मोमिन आहे। त तूं मोमिना खे चंबो थो छो? ॾिसो मुस्लमान जो शान ॾिसो ऐं दीन इस्लाम जो शान तव्हां ॾिसो त छा आहे। त उन औरत अर्ज़ु कयो त सुणा बि मां रोज़ा बि रखंदी आहियां। पाण वञो तो त मोमिना जे मुंहं ते, सो बि मुंहं ते तो चंबो हलियो आहे, मुंहं ते तो। पोइ हज़रत अब्दुल्ला बिन रवा छा कयो, उन बानीअ पंहिंजीअ खे आजो करे उन सां निकाह कया। निकाह जो कया आहिनि त निकाह करण महिल खोड़ जेके बिरादरी जा माण्हू आहे तोखे सुहिणी माई ॾियूं था, हसीन ॾियूं था, भई हिन कारी सां छा थी कई, त पंहिंजो इज़ालो करणु पियो चाहे। हिनखे मां जेका तकलीफ़ ॾियां ॾिनी आहे, हाणे मां हुन सां निकाह करे हिनखे मां राज़ी कयां। ॾिसे तोखे खोड़ मायूं। हज़रत अब्दुल्ला बिन रवा उन औरत सां शादी कयाई। अलाह ताला हीअ आयत मुबारक उनजे शान में नाज़िल फरमाई त तूं मोमिना सां शादी कई आहे ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फंद कंहिंजे हुस्न ऐं जमाल खे ॾिसी करे तव्हां भुलिजी न पओ, बल्कि उनजे ईमान खे ॾिसो। ऐं अहिड़ी तरह सां अॻिते फेल जेको आहे मुतअदिया वला तुनके हुल मुशरिकीन, इन जी माना इहा थी त मुशरिकनि सां पंहिंजी औरतुनि खे निकाह न करायो। मतिलबु जो मुशरिक वॾो मालदार आहे, पर उनखां बानो मोमिन भलो अथव मुशरिक खां। थोरो हुनजो माल ऐं मिल्कियत ॾिसी करे, उनजी हसब ऐं नसब खे ॾिसी करे तव्हां पंहिंजो असांजूं नियाणियूं हिन वटि ख़ुशि रहंदियूं। अलाह ताला फरमाईंदो न, ईमान खे तरजीह ॾियो ऐं ईमान वारे सां पंहिंजी नियाणियुनि जो, पंहिंजी भेनरुनि जो निकाह। दीन खे ॾिसो, इस्लाम खे ॾिसो। हीअ अलाह ताला जी ज़ाते बाबरकात तालीम अता फरमाए थो पियो। फरमाए थो उलाइक यदऊन इलन नार, इहे जेके आहिनि बाहि जे तरफ़ ॾे सॾनि था, बाहि जे तरफ़ ॾे। हिन खां मुराद छा आहे? यानी इहो हुस्न जमाल जे चकर में अची माण्हू नफ़सानी ख़वाहिश जे पुठियां लॻी वियो, निकाह करे थो पर पंहिंजे ख़वाहिश जे मुताबिक़, त माना इहो बाहि जे तरफ़ ॾे थो न, दीन त रचे पोइ न। उलाइक यदऊन इलन नार वल्लाहु यदू इलल जन्नत वल मग़फ़िरत बेज़िने। ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजी बख़्शिश ऐं जन्नत जे तरफ़ ॾे तव्हांखे सॾे वठो त तव्हां जन्नत ॾे अचो, सही तरीक़े सां तव्हां निकाह कयो। इहो बय्यिनो बयानु फरमाए थो पियो पंहिंजी निशानियुनि खे वास्ते माण्हुनि खे लअल्लहुम यतज़क्करून, तव्हांजो उहे नसीहत हासिलु कनि। यानी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात ईमान खे फ़ोक़ियत अता फरमाई आहे। हिकिड़ो नबी की सलाह सम्झो ॿियो साहबी सगुर आहे जंहिंजो नालो हज़रत मसद रज़ी अलाह ताला। नबी की सलाह हुनखे मके पाक में मोकिलियो। ऐं जेके साहबी ग़रीब आहिनि, मिस्किन आहिनि, नथा मदीने पाक अची सघनि या मासूर आहिनि, उन्हनि जी मदद करे उन्हनि खे हिजरत कराए वठी अची मदीने पाक। हीअ कुझु मालदार माण्हू ॿियो बरजस्तो बि हो, ताक़तवर बि हो। जीअं साहबी उते पहुतो मके पाक में, त पुराणे ज़माने में इंसाननि जो जहालत वारे ज़माने में अलाए केतिरा तालुक हूंदा हुआ। जीअं हिते पहुतो त पुराणे ज़माने जी का हिकिड़ी औरत हुई, उन ॾींहुं त फिलाणो पहुतो आहे, उन्हनि ॾे पैगाम मोकिलियो। मां अञा जेरी आहियां मरी कोन वई आहियां, मां आयो आहे त मूंसां मुलाक़ात कर। त हुन पैगाम ॾेई मोकिलियो त अॻे मां इस्लाम में न हुउसि, हाणे मां इस्लाम में दाख़िल आहियां, तंहिं करे मां उहो कमु कंदुसि जेको अलाह अलाह जे रसूल जो कमु। हाणे तूं असां पाण में नथा मिली सघूं, तूं असां पाण में हाणे मिली नथा सघूं। हुन औरत चए त हा जे ईअं नथो मिले त भला निकाह मूंसां कर, भला निकाह कर, छो जो तुंहिंजा मुंहिंजा तालुक त आहिनि न, हाणे निकाह कर। पोइ हुन चयो त इहो बि मां कमु नथो करे सघां, जॾहिं मां अलाह जे महबूब जी बारगाह में वेंदुमि, सुहिणो महबूब जेकॾहिं इजाज़त ॾींदो त पोइ मां निकाह तोसां कंदोमांइ, त न त न कंदोमांइ। पोइ इहो साहबी सगुरो मके पाक में मोटी आयो। इहा ई आयत सगुरा नाज़िल थी त कंहिं बि औरत सां तव्हां निकाह नथा करे सघो। निकाह तव्हां तॾहिं करे सघो था जॾहिं उहा मोमिना बणिजी वञे, ईमान वारी बणिजी वञे। ऐं अहल किताब सां
निकाह करण जी इस्लाम में इजाज़त आहे। अहल किताब सम्झो था, यहूदी ऐं नसारा। ॾियणु जाइज़ न आहे, वठणु जाइज़ आहे। ॾियणु जाइज़ कि यहूदीअ खे या ईसाईअ खे पंहिंजी न्याणी भेण ॾियणु इस्लाम में नाजाइज़ आहे। मगर सूरत निसा में अॻिते अचे थो पियो, जंहिंमें अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जी कुठीअ खे बि हिलाल फरमायो आहे, कुठीअ खे बि, ऐं उन्हनि जी औरतुनि सां निकाह करण जी बि अलाह ताला इजाज़त ॾिनी आहे। उन यानी ईसाई औरत सां ऐं यहूदियुनि जी औरतुनि सां निकाह करणु इस्लाम जे अंदरि। हाणे हिन वक़्तु उहे हालतूं न आहिनि, हिन वक़्तु उहे हालतूं न आहिनि। जेकॾहिं वाक़ई ते ईसाई आहे, वाक़ई ईसाई आहे, वाक़ई यहूदी आहे, त पोइ हुनजी औरतुनि सां निकाह करे। छोकी अरबनि जे अंदरि घणो रवाज इहो आहे, ॿाहिरूं वठी ईंदा आहिनि, निकाह कंदा आहिनि। छोजो हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे मञण वारा जेके आहिनि उहे हिन वक़्तु शिरक कनि था। ॾिसो था न, हुनजो बुत बीठो आहे हुनजे गिरजाउनि जे अंदरि, त माना इहो अलाह जी ज़ाती बाबरकात जी शान जे ख़िलाफ़ु आहे। यहूदियुनि वटि बि हज़रत उज़ैर अलैहिस्सलातु वस्सलाम अलाह जो नबी आहे, जंहिंजो ज़िक्र क़ुर पाक में मौजूदु आहे। त उन यहूदियुनि चयो त उज़ैर निबुनुल्लाह, उज़ैर जेको आहे सो अलाह जो पुटु आहे। हाणे जंहिंजो अक़ीदो इहो ख़राबु अक़ीदो आहे, या ईसा अलैहिस्सलाम जे लाइ ईसाइनि चयो त अलाह जो पुटु आहे, त माण्हू चए त इहो शिरकिया अक़ीदो थी पियो। पोइ जंहिंजो अक़ीदो अहिड़ो बुरो आहे त उन्हनि जी औरतुनि सां निकाह करणु हराम आहे इस्लाम जे अंदरि। बाक़ी जेकॾहिं वाक़ई ईसाई आहिनि हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे मज़हब जे मथां या हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे मज़हब जे मथां क़ाइमु आहिनि, त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि जी औरतुनि सां मुस्लमान खे निकाह करण जी इजाज़त ॾिनी आहे। बाक़ी ईमान खे तरजीह ॾिबी ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात जेको हुकुम फरमायो आहे त तव्हां निकाह कयो, पर उन औरतुनि सां कयो जेके ईमान जे अंदरि तव्हां सां बराबरि हुजनि। यानी जोड़ मिले पाण में, त मुताबिक़त वारो मिले, त मर्द बि मुस्लमान हुजे त औरत बि मुस्लमान। दुआ आहे त अलाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।